अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 2013 जे आम चूंडुनि जी ख़ुसूसी नशरियात ऐं सिंध टीवी जे पोल सेंटर मां हाज़िर आहियूं। मां आहियां जावेद लांगा। नाज़रीन, 2013 जो जेका आम चूंडूं आहिनि उन्हनि जी मुहिम हली रही आहे सॼी सिंध में ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका रिवायती सियासत आहे उन जा मज़हर असांखे ॾिसण में अचनि पिया, छाकाणि जो सिंध में कुझु अहिड़ा ज़िला रहिया आहिनि जंहिंमें पार्टियुनि ऐं शख़्सियतुनि जे असर रसूख़ सबबु हिकिड़ी मख़सूस पॉलिटिक्स थींदी रही आहे। माज़ी जे सभिनी जेके चूंडूं आहिनि उन्हनि में दादू ज़िलो बि सिंध जो तमामु घणो अहम ज़िलो आहे, जिते पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ ख़ानदाननि ऐं शख़्सियतुनि जी पॉलिटिक्स रही आहे ऐं उन जा मुख़्तलिफ़ मज़हर असां ॾिठा आहिनि। हिन भेरे बि उते जोटोर ऐं इतिहादनि जी सियासत मौजूदु आहे, पीपल्स पार्टी मौजूदु आहे। मजमूई तौरु दादू ज़िले जो कहिड़ो सिनेरियो बीहंदो, अॼु प्रोग्राम में असां हिन ते डिस्कशन कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल करण लाइ असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार हमसफ़र गाड़ी। हमसफ़र साहब, तव्हां घुमी आया आहियो, तव्हांजो होम डिस्ट्रिक्ट बि आहे, असांजो बि आहे। उते छा सिनेरियो तव्हांखे ॾिसण में थो अचे? मजमूई तौरु तव्हांजो छा तर्जुमो हूंदो? जावेद साईं, जीअं सॼी सिंध में ओवरऑल जेका हिन दफ़े इलेक्शन 2013 जी सूरत हाल आहे उन में हिकिड़ी तब्दीली वाज़ह तौर ते नज़र अचे थी। मिसाल तौर ते आम माण्हुनि जे वातां इहा ॻाल्हि पहिरियों दफ़ो मूं ॿुधी दादू में, लाड़काणे में, ॿियनि जॻहियुनि ते, त जेकॾहिं ॿियो दफ़ो बि ही हुकूमत इक़्तिदार में आई त अञा वरी भींग कंदी। हाणे इहो आम माण्हू थो ॻाल्हाए त हाणे मूंखे ईअं थो नज़र अचे त पहिरियों दफ़ो सिंध में उहो जीअं हिकिड़ो उर्दू जो शेर आहे त कुफर टूटा ख़ुदा ख़ुदा करके, सो इहो कुफर टुटो आहे। ऐं जेको हिकिड़ो क़बरुनि जी अक़ीदत हुई उन वहम विसोड़ियल माण्हू अक़ीदत मां निकिता आहिनि। जेको हमेशह माण्हू चवंदा हुआ त साईं जेको आहे शहीदनि जो कर्ज़ु आहे ऐं शहीदनि जो कर्ज़ु इहो एॾो ड्रिघो थी वियो आहे जो अञा ताईं माण्हू पिया चुका आहिनि, नसलुनि खां नसुल दर नसल, नसल दर नसल। पीपल्स पार्टी खे माण्हू ज़ाहिर आहे वोट त कंदा रहिया आहिनि, पर पहिरियों दफ़ो मूंखे ईअं ॾिसण में आयो त माण्हू हाणे थोरो ॿिए तरीक़े सां बि सोचीनि था। ईअं बि सोचीनि था त मिसाल तौर ते भले उहा पीपल्स पार्टी हुजे या का ॿी सियासी धुर हुजे, जंहिं बि धुर मिसाल सिंध सां छो त विझड़ में ख़तमु पीपल्स पार्टी जी हुकूमत थी आहे, अञा सदर बि उन्हनि जो वेठो आहे, त उन्हनि सिंध जे हवाले सां जेकी ॾाढा भवाइता फ़ैसिला कया, ख़ासि तौर ते शहरनि में जेको पढ़ियो लिखियो क्लास आहे, जेको मिडिल क्लास पाण चऊं था या पॉलिटिकल अवेयर माण्हू चऊं था, इवन ॻोठनि में बि जेके नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि जो ट्रेंड मुख़्तलिफ़ आहे। उहे बिल्कुलु ईअं सोचीनि था, ईअं ॻाल्हाइनि था त हिन दफ़े वोट जेको आहे उहो अक़ीदतुनि खां, क़बरुनि खां, शहादतुनि खां मथां आहे सिंध जो। हू ईअं था सम्झनि त सिंध जे लाइ वोट कजे तॾहिं ई का तब्दीली ईंदी। हाणे दादू जी जेका मां तव्हांखे मजमूई सूरत हाल जेका मूं हुते ॾिठी आहे, मतिलबु तव्हां खां मां तर्जुमो मुफ़सिलनि जो ज़रूरु वठंदुसि। तव्हां ॻाल्हि कई त जेके टेबोज़ आहिनि या रिवायतूं आहिनि उते टुटियूं आहिनि। हिते ॿ शयूं निकिरियूं, हिकिड़ो त रिवायतूं टुटड़ियूं आहिनि, हिकिड़ो फितरी इहो निज़ाम आहे उन में। पर असल में असां सिंध एजेंडा जी ॻाल्हि पिया कयूं ऐं तब्दीली जेका ॻाल्हि पिया कयूं त जेकॾहिं स्टेटस को टुटो आहे उते त मुतबादिल तौरु माण्हुनि जेका उमेदु ॾिसनि पिया उहा का बहितर उमेदु तव्हांखे ॾिसण में अची पई त दादू समेत सॼी सिंध में जेकॾहिं रिवायत खे माण्हू पुठी ॾियनि पिया त अॻियां उन्हनि जो छा आहे, अॻियां मुतबादिल छा आहे उन्हनि में? हाणे मां इन खे थोरो ईअं डिफरेंट एंगल खां थो ॾिसां। मिसाल तौर ते असां वटि इहा ॻाल्हि करे ऐं मिसाल भॼी वञिजे त को सुठो बहितर मुतबादिल न आहे, मां सम्झां थो त इहा सिहतमंद अलामत न थींदी। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो मार्केट जो सादो उसूल आहे त जेकॾहिं को हिकिड़ो सेठ जेको आहे उहो परमनेंटली मौजूदु आहे त पोइ उहे शयूं पंहिंजी मर्ज़ी सां महांगियूं बि कंदो, महांगियूं बि खपाईंदो ऐं ग़ैर मयारी बि खपाईंदो। हीअ बिल्कुलु ही पॉलिटिकल हिन में बि ईअं ई थो, तव्हां हुनखे तौर तके जेकर ॾिसो त ख़ुदि जेका पीपल्स पार्टी आहे उहा वरियनि खां साॻी जॻह ते मौजूदु आहे ऐं का उन में तब्दीली कोन आई आहे। तंहिंजे करे माना पहिरीं त उहा शइ तब्दील थिए, पोइ पाण हर तूं शयूं तब्दील थींदियूं। ज़ाहिर आहे माण्हुनि जे अॻियां को बहितर मुतबादिल नथो चई सघिजे त को बहितर मुतबादिल मौजूदु आहे। सियासी मुतबादिल इहा असांजी बदकिस्मती आहे सिंध जी, त सिंध में हिकिड़ी जेका आहे क़ौमी अवामी पार्टी जेका माण्हुनि लाइ हुजे, जेका क़ौमी सोच खे, क़ौमी धारा खे अॻिते वठी हले ऐं सिंध जे इशूज़ ते बिल्कुलु क्लियर हुजे, अहिड़े क़िस्म जी पार्टी अञा डेवलप न थी सघी आहे या अहिड़े क़िस्म जी धुर अञा। तव्हां दादू जी जेका हाणे इलेक्शनी पॉलिटिक्स आहे जेका ॾिसी बि आया उनखे जेकॾहिं कैटेगराइज़ेशन कयो, विरहायो, त उहा तव्हांखे कीअं थी नज़र अचे त पार्टी वर्सिस पार्टी आहे या पार्टी वर्सिस उते जेका सगारियूं बिरादरियूं आहिनि या सगारी फैमिलियूं आहिनि उन्हनि ते वरी साॻी पॉलिटिक्स आहे? न जावेद, मां जेको जीअं सवाल तव्हांखे ॿुधायो त हिन दफ़े पार्टियुनि वारो वोट न आहे।
बिल्कुल क्लियर कट ॻाल्हि आहे ऐं माण्हू अक़ीदत वारे इन मां निकिरी आया आहिनि ऐं पहिरियों दफ़ो सिंध में पीपल्स पार्टी लूज़र आहे, उहा हमेशह विनर रही आहे। ऐं पीपल्स पार्टी लाइ मिसाल इहा ॻाल्हि मशहूरु हूंदी त भई उहे जेकॾहिं के थंभे खे टिकेट ॾींदा त उहो खटे वेंदो, पर हाणे इहा ॻाल्हि न आहे। मां तव्हांखे दादू वारो तक जेको आहे, दादू ऐं सीता वारो तक जेको आहे जंहिं ते फंक्शनल लीग जो मोहम्मद शाह साहिबु बीठो आहे ऐं हमेशह पीर मज़हर साहिबु उतां खटींदो हुयो, हाणे उनजो पुटु पीर मुजीबुल हक़ बीठो आहे। पर ईमानदाराना ॻाल्हि इहा आहे त हिन दफ़े पीपल्स पार्टी उते रवायती तौर ते माना वोट ख़रीद करण लाइ मैदान में लही पई आहे। मिसाल तौर ते मूंखे किन दोस्तनि इहो ॿुधायो पियो ते त भई जेको राणीपुर जे कंहिं पीर साहिब खे उन्हनि ह्यूज अमाउंट ॾेई उते मैदान में लाथो आहे, वीहड़ शरीफ़ जे कंहिं पीर खे मैदान में लाथो आहे। हाणे अॻे छा हूंदो हो त इन्हनि जी पीपल्स पार्टी खे पीरनि जी घटि ज़रूरत पवंदी हुई पहिरियों दफ़ो। ऐं ख़ुदि तव्हांखे ख़बर आहे त पीर मज़हर साहिबु सीता वारे पासे फुलजी स्टेशन में पांवरनि जे हिकिड़े ॻोठ में जेको आहे सो विया उते इलेक्शन वर्क लाइ, त उते उन्हनि ते जेको सो माण्हुनि तबरा कया ऐं जेको सो माण्हुनि उन्हनि सां जेको आहे सो घटि वधि ॻाल्हायो त भई असां 5 सालनि खां पोइ तव्हां वोट लाइ आया आहियो, असांखे तव्हां छा ॾिनो। बल्कि इन हद ताईं त हिननि सां जेको हिकिड़ो सैफुल्ला नारे वारो जेको आहे सो हिननि जो वर्कर मौजूदु हुयो, ज़िले जो नायब सदर या जनरल सेक्रेटरी आहे, त उहो उते जहिड़ो थी पियो त बाबा तव्हां सॼे 5 सालनि में नौकरियूं खपायूं आहिनि, माण्हुनि खे कंगाल कयो। इन खां सवाइ दादू ज़िलो बोर्ड में तमामु घणो मुतासिर थियो 2-3 दफ़ा। 2010 में खैरपुरनाथन शाह मुकमिल वाइप आउट थियो हो, उन तमामु घणा ॻोठ मुतासिर थिया। इलेक्शन में इहो इशू, इहो पुछाणो माण्हुनि जो उन्हनि मेंबरनि खां, चूंडियल नुमाइंदनि खां, या नुक़साननि जी तलाफ़ी जो वाहिर करण जो, इहो सवाल तव्हांखे किथे ॾिसण में ॿुधण में आयो? डेफिनेटली मां तव्हांखे जोही जो ॿुधायां त जोही जे भरिसां छंडण आहे, पाणी कढण लाइ जेका छंडण आहे। मूंखे तमामु आम माण्हुनि सां मुलाक़ातूं थियूं ऐं उन्हनि आम माण्हुनि ॿुधायो पिए त भई इहो जेको आहे सो रईस रफ़ीक जमाली जे भाउ जेको आहे इमदाद वारो सामान जेको हुयो उहो रखी रखी ख़राबु करे छॾियो, हाणे वेझड़ में छंडण में लोड़े छॾियो आहे। अक्सर शहरनि में ईअं थियो ऐं खैरपुरनाथन शाह में बि ईअं थियो। ऐं खैरपुरनाथन शाह में त वरी ट्रेजिडी इहा थी त खैरपुरनाथन शाह जो जेको आख़िरी बंदि आहे ख़ुदावा जंहिंखे चऊं पाण, जेका हुनजी सम्झो बॉर्डर लाइन आख़िरी जंहिंखे शहर खे बचाइण लाइ, उन मज़े जी ॻाल्हि इहा त उन बंदि लाइ पैसा बि मंज़ूरु थिया, करोड़े रुपया पैसा आया बि सही, ऐं उहो ठेकेदार कंहिंखे उहो रक़म अलॉट बि थी, अलोकेट बि थी, पर बाद में ख़बर पई त रुॻो हिकिड़ो मशीन जा 2-3 लपा लॻा, बंदि कोन ठहियो ऐं शहर ॿुॾी वियो। ज़ाहिर आहे इहे माण्हू क्वेश्चन कनि था। अच्छा, इहो जेको पॉलिटिक्स में राज बिरादरियुनि ऐं उन्हनि जो असरु आहे पैसे जो, उन जी कीअं मैनिफेस्टेशन आहे? उन में का तब्दीली पाण लाइ 40 साल थी विया आहिनि सॼी जेको रिवायत आहे इलेक्शन जी, हाणे थोरे विच में अमृतनि जा दौर बि रहिया आहिनि, पर हिकिड़ी वॾी एक्सरसाइज़ आहे जंहिं मां अचणु घुरिजे आहे त उते लोअर मिडिल क्लास जी क़यादत पैदा थी आहे जेका माण्हुनि जे वेझो आहे। पर वरी साॻा दादू ज़िलो पॉलिटिकली तमामु अवेयर ज़िलो, पर साॻियूं फैमिलियूं, साॻा किरदार, पैसे जी रेल पेल, तव्हां जीअं चयो मुर्शिदनि पीरनि खे वठी अची उहो वोट वठणु ऐं नज़रियो या जेका उहा जज़्बाती वापसि, उनजो सुवालु हाणे ख़तमु थी वियो आहे। त तव्हां कीअं था ॾिसो त तब्दीली जेका असां होप था कयूं आहे त रिवायत सॼी बरक़रार आहे, ॿिन्ही पासे को ॾिसण में का उमेद किथां कढिजे? इहा जावेद ईअं आहे त मां इन खे ईअं थो ॾिसां त असांजो जेको मिडिल क्लास आहे या पॉलिटिकली जेको अवेयर माण्हू आहे, जेको पंहिंजे ॻोठ खां निकिरी वॾे शहर ताईं पहुतो आहे, मिसाल कराची ताईं पहुतो आहे, इस्लामाबाद ताईं पहुतो आहे, इवन ॿाहिरि ताईं पहुतो आहे, उहो पोइ हिते मोटी न वियो आहे, उन पाण खे लिंकअप न कयो आहे, इहा लिंक मिसिंग आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं जेको असांजो मिडिल क्लास जो माण्हू आहे, जेको पॉलिटिकली अवेयर आहे या पॉलिटिकल वर्कर आहे, जेको हाणे मिसाल सोसाइटी में भले उहो मुअर शिकर न हुजे, पर उन जो सोसाइटी में थोरो ई सही रोल आहे, उहो जेसि ताईं उते मौजूदु न हूंदो, उन खे टारगेट न कंदो, माण्हुनि सां मेल जोल न रखंदो, माण्हुनि जा नंढा सनाथुला जेके सोशली मसइला आहिनि उन्हनि खे हुजे करे न कंदो अॻियां पोयां, त ज़ाहिर आहे माण्हू उनखे कीअं सुञाणंदा। पोइ छा थो थिए त रवायती तौर ते साॻिया ई माण्हू था अचनि। मिसाल खैरपुरनाथन शाह जो पाण मिसाल वठूं त खैरपुरनाथन शाह में ऐं मेहड़ में रवायती तौर ते अब्दुल हमीद ख़ान जतोई साहिबु ज़बरदस्त माण्हू हो, पर उन खां पोइ मिसाल लियाकत जतोई आहे, उनजो पुटु आहे, या ॿिया जेके उनजा फैमिली मेंबर्स आहिनि उहे पॉलिटिक्स कनि था वरियनि खां। तव्हांखे बिल्कुलु ख़बर हूंदी आहे त इहो जेको सो सदाई हू समूरियूं सीटूं पंहिंजे खीसे में था रखनि, पंहिंजी फैमिली में। मिसाल तौर ते मेहड़ जी सूबाई सीट सदाकत अली जतोई खे आहे, त केन शाह जी पाण वटि आहे, केन शाह मेहड़ जी लियाकत साहिबु पाण वटि आहे, दादू में जेको आहे सो दादू जो ही वारी जेका सीट आहे
उन्हनि जेको सो करीम जतोई खे बीहारियो। न सिर्फ़ु इहो, ही त हाणे ॾिसो जनरल इलेक्शन आहे, पर उहो जेको मकानी निज़ाम हो जेको हेठि सतह लाइ चइबो आहे त पावर तव्हां हेठि सां माण्हुनि खे ॾियो एम्पावर था कयो, उन्हनि में बि हिननि जूं सॼियूं फैमिलीज़ जेके हुयूं उहे बि इन जे करे बि माण्हुनि में हिकिड़ो हुआ हींअर तव्हां उते छा था पोज़ीशन ॾिसो, जतोई जेका फैमिली आहे उन्हनि जो असर रसूख़ रहियो आहे वर्सिस पीपी हुननि जी घणी जेका पॉलिटिक्स रही आहे, अब्दुल हमीद जतोई खां वठी हींअर ताईं, विच में मुशरफ सां गॾु हुआ ऐं नवाज़ लीग सां पुराणे ज़माने में गॾु हुआ, हिन जा स्विंग्स काफ़ी रहिया आहिनि ऐं चयो पियो वञे थी जेको गुज़िरियल अरसो हो इन में शायदि उहो मौजूदु बि न हो, उन्हनि जी मजमूई पॉलिटिक्स कीअं आहे उते? हाणे उते जे करे माना हिकिड़ो त आहे त असां उनखे वॾे हुन बर में ॾिसूं, सिंध वारे बर में, सिंध वारे बर में शयूं बि काफ़ी वाज़े आहिनि त जंहिंजो जेतिरो रोल आहे इवन पीपुल्स पार्टी जो या मुस्लिम लीग नून या इवन लियाकत जो पंहिंजो पर्सनल रोल, त उहो रोल जेकॾहिं भेटबो त उहो लॻभॻि माइनस ई मिलंदो, को एॾो सुठो नथो मिले। मां को उन मां पुरुमीद न आहियां, छो त पीपुल्स पार्टी वारनि बि जेको मकानी इदारनि जे हवाले सां उतां जेके लोकल नुमाइंदा हुया उन्हनि को आवाज़ु न उथारियो या दादू जी पॉलिटिक्स ते जेके ॿिया पासा आहिनि उते पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिते वक़्तु थियो आहे हिकिड़ो ब्रेक जो। नाज़रीन, दादू जी इलेक्शनी सियासत ऐं 2013 जे आम चूंडुनि में कहिड़ी सिनेरियो ऐं सूरत हाल आहे, हिन ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। हिते वक़्तु थियो आहे हिकिड़ी साही जो, असां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भली कर हमसफ़र असां इन खां पहिरियों जो वोटनि जो उते जेको पैटर्न ऐं ओवर द इयर्स ट्रेंड रहियो आहे मुख़्तलिफ़ इलेक्शन में, उन ते ॻाल्हि ॿोल कयूं। पाण वाइंड अप था कयूं, जतोई जेका फैमिली ख़ानदान आहे उन्हनि जी जेका पॉलिटिक्स जीअं तव्हां ॿुधायो डिवाइडेड आहिनि, जोही वारे तक ते बि हुननि जो जेको रिलेटिव आहे शाहानी साहिबु, उहो उन्हनि जो हमेशह हुन सां गॾु रहियो आहे, पर हिन दफ़े उहो जुदा फंक्शन लीग जी टिकट तां बीह रहियो आहे। ऐं उते बि ही आहिनि त मुस्लिम लीग नवाज़ में उनजी पंहिंजी का ऑर्गेनाइज़ेशन उते मुस्लिम नवाज़ जी दादू में या इन हल्कनि में कान्हे का, त मजमूई तौर तव्हां कीअं था ॾिसो त इहो जेको पंहिंजी फैमिली अंदरि सॼो पावर जा रिसोर्स रखणु ऐं माण्हुनि खे हुन में इंटीग्रेट न करणु, ही स्ट्राइक करे सघंदा पीपुल्स पार्टी जो हुन कमज़ोरियुनि खे हिन भेरे, या उते हुन जा इम्कान छा था बीहनि जो हिसाब आहिनि? बिल्कुलु इहा मजबूरी तरह सां माना जेका लोकल पॉलिटिक्स आहे न, छो त उतां जा माण्हू त ज़ाहिर लोकली पंहिंजे हिसाब सां सोचीनि था ऐं ब्राडर हुनमें नथा सोचीनि, उन में बिल्कुलु इहा किराए मौजूदु आहे त जतोई बिरादरान जे हवाले सां त हुननि सवाइ पंहिंजो 2 सीटूं दादू ज़िले में, हिकिड़ी सीट हुननि PS दादू सिटी वारी जेका आहे उहा ज़फ़र अली शाह खे ॾिनी आहे, मिठल शाह जे पुट खे, नून लीग उहो बेसिकली पीपुल्स पार्टी जो माण्हू हुयो। ऐं ॿियो हुननि रिंद आहे पंहिंजो सेवण ते मुराद अली शाह वारे तक ते, उन खे हिकिड़ी सीट ॾिनी। बाक़ी थ्रू आउट जेको ज़िलो आहे उहो सॼो हुननि पाण वटि रखियो आहे ऐं मां सम्झां थो हिकिड़ो नेगेटिव ट्रेंड आहे त सॼे जो सॼो ज़िलो जेको आहे सो पाण वटि रखी ज़ाहिर आहे। ॿिया खोड़ माण्हू हूंदा, के मिडिल क्लास जा, के ॿिया पॉलिटिकल माण्हू, इवन अशरफ सोलंगी जेको आहे मेहड़ में, उहो इन बुनियाद ते हिननि सां शामिलु पियो थियो, पर पोइ इन बुनियाद ते शामिलु न थियो। हुन चयो त भई मूंखे तव्हां ॾियो छा था, ज़ाहिर आहे हुनजी तक़ाज़ा हुई त मूंखे का सीट ॾियो। हिननि चयो भई तव्हांखे सलाहकारी ॾियारींदासीं। हाणे सलाहकारी जे आसिरे ते त ज़ाहिर माण्हू झंडो न हणंदा न, हिकिड़ी बिल्कुलु रैशनल जेका अप्रोच इहा आहे त स्पेस या ॾिसो खैरपुरनाथन शाह जेको मेड़ भरिसां जो तालुको आहे अहम हुननि जो उते रहियो, उते बि हुननि रेसलेसन गाॾी या ॿियूं शख़्सियतूं हुननि जा तमामु घणा वेझा रहिया, उनखे कॾहिं बि हुननि टिकट न ॾिनी। ऐं हाणे बि तव्हांखे नथो लॻे त जेका मोहतरमा कौसर परवीन उहा हिकिड़ी मज़बूत उमेदवार तौरु उते हूंदी? परवीन अज़ीज़ जो पंहिंजो जेको आहे सो उते मां तव्हां ॿुधायां न, उहो सेटबैक इहो थियो आहे त खैरपुरनाथन शाह वारो जेको तक आहे, माना PS वारो जेको तक आहे, और थ्रू आउट उते 2 हिकिड़ा वोट मक़ामी सियासत जे वोटनि जे हिसाब सां जेका पॉलिटिक्स आहे उन में रईस अली हसन गाॾे जो हिकिड़ो तमामु अहम रोल हुयो ऐं उहो हिननि जो थ्रू आउट अबनि ॾाढनि खां इतिहादी रहियो। पर उन जे करे बि हिननि हालांकि अराउंड 20,000 वोट आहिनि उन्हनि जी कम्यूनिटी जा, पर उन कॾहिं बि MP जी सीट कोन्हे। इवन तालके नाज़मी बि कॾहिं कोन ॾिनऊं। ऐं ईअं ई वरी जेको ॿियो नंबर हुननि जो वॾो इतिहादी अमीर बख़्श जोणेजो साहिबु, हाणे उहे ॿई मरहूम जेके हुया हींअर कोन आहिनि मौजूदु मैदान ते, पर उहे ॿई फैमिलियूं पंहिंजी लाइफ में गॾु कोन हुयूं, हिक ॿिए खां परे रहियूं ऐं जेको सो बेटे वारा जतोई साहिबु आहिनि उनजो फ़ाइदो वठंदा रहिया। ऐं हाणे उहे ॿई फैमिलीज़ गॾु आहिनि। हाणे मां सम्झां थो त लोकल जेका पॉलिटिक्स आहे उन हिसाब सां इहे वोट जेके हुया इहे जतोई साहिबान जा हूंदा हुआ ऐं हाणे इहे वोट हिननि खां टुटा आहिनि ऐं हाणे उहे कीअं था मैनेज कनि इहो अॻिते हली ॾिसबो। बाक़ी ओवरऑल पब्लिक सेंटीमेंट। अच्छा, वरी दादू में सन फैमिली में जाकिर ख़ान शाहानी साहिबु जेको आहे उहो बीह रहियो आहे पंहिंजी जाइ ते ऐं हुन में इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि, इहो केतिरो हुन लाइ सेटबैक हूंदो? छाकाणि रिवायती तौरु हुननि जो वोट दादू में आहे कोन ॼण,
पंहिंजो एसच ईअं ई हुनजा चाकर पॉकेट्स खान आहिनि। शाहणी जो छा आहे त इहो सॼो शाहणियुनि जो बेल्ट आहे चिनी जो ई, ऐं चाकर खान शाहणी हिननि जो अज़ीज़ बि आहे। ऐं जेकॾहिं मां सम्झां थो फंक्शनल लीग जे तरफ़ां बीठो आहे, हुन जे लाइ स्पेस ही छॾी न हा त तमामु बहितर हुयो। ऐं साॻी सूरत हाल मिसाल इवन दादू ते आहे, जेकॾहिं दादू ते मिसाल 10 जमाती इतिहाद आहे, ऐं जेकॾहिं इहो हुयो त 1 to 1 मुक़ाबला थींदा ऐं उन जे साम्हूं को कैंडिडेट न हूंदो। त ईअं मिसाल हाणे साईं महमद शाह साहिबु फंक्शनल लीग तरफ़ां बीठो आहे त उन जे साम्हूं ज़फ़र अली शाह नून लीग जो आहे, ऐं ईअं वरी जेको आहे सो नून लीग जो करीम जतोई जो ही दादू आहे एन ए ते आहे, त फंक्शनल लीग जो मतिलबु 10 जमाती इतिहाद जो दादू में प्रैक्टिकली जेका एडजस्टमेंट आहे उहा अमल में न अची सघी आहे, बाज़ारि ॾिसण में ईअं बिल्कुलु बिल्कुलु जेका ऑन ग्राउंड सिचुएशन इहा आहे। ऐं एन मुमकिनात अञा इलेक्शन में कुझु ॾींहं पिया आहिनि, एन मुमकिनात उन्हनि खे का अहिड़ी सोच अचे, अहिड़ी का सान्या अचे या पाण में वेही तय कनि त अच्छा हमसर ॿियो अहम तालुको जेको जोही आहे दादू जो बैकवर्ड बि आहे निस्बतन काचे जो हिकिड़ो वॾो इलाइक़ो हुनखे लॻे थो, हुते डेवलपमेंट ॿिया इशू तमामु ऐं बिरादरियुनि जो हुते असरु सुख ऐं शाह साहिबान जेके नेंग जा आहिनि गुलाम शाह साहिबु उहो हमेशह अक्सर जेको आहे पीपी जी टिकट तां खटंदो रहियो आहे, पर ॾिठोसीं त उते का ख़ासि तब्दीली हिन सॼे इलाइक़े में न आहे। हाणे छा पोज़ीशन छा था सम्झो तव्हां? साईं उहो जोही जो अवाम हू ॾाढो पॉलिटिकली कहिड़ियल अवाम आहे, कामरेड तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं जोही ॿुॾो पिए त उनखे रिंग बंदि ॿधी हुननि हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो, ज़बरदस्त कमु कयूं। पर मां सम्झां थो त हिन दफ़े जोही जी सूरत हाल तब्दील थियल आहे। गुलाम शाह साहिब लाइ निहायत माज़रत सां उते लोकली माण्हुनि वटि हिकिड़ो टर्म आहे त ही सुतल शाह आहे, उहो इन जे करे जो हू कॾहिं ॻाल्हाईंदो ई कोन्हे। असेंबली में 4-5 दफ़ा चूंडिजी वियो, असांजी असेंबली में उहो निंड कंदो आहे ऐं वरी उथी वेंदो आहे। बाक़ी ज़ाहिर आहे हू पंहिंजा कमकार वठंदो रहंदो आहे, आवाम ॾे वरी मोटी कोन ईंदो। हिकिड़ो पीर आहे, रवायती पीर आहे। ऐं हिन दफ़े जेका जोही में सिचुएशन बहितर नज़र अचे थी PS ते, उहा बंद हली लगारी जी आहे। जेतोणीकि पंहिंजो पीपुल्स पार्टी नून लीग जो वोट टोड़ण लाइ छो त बंद अली लगारी अकबर लगारी जो पुटु आहे, त हुननि सजीला लगारी खे जेको आहे डॉक्टर मंज़ूर जी जेका घरवारी आहे उन खे उन्हनि ॾिनी आहे पंहिंजो मखसूस सीट ते टिकट। ऐं फैमिली में हिकिड़ी जेका रिफ्ट आणण लाइ या डार विझण लाइ पॉलिटिकली जीअं थींदो आहे, पर मां सम्झां थो एॾो वॾो इम्पैक्ट न कंदो, त वरी बि गुलाम शाह खे माण्हू पाण ते मड़ीनि। ऐं मां होपफुली मां पुरुमीद आहियां त हिन दफ़े जोही जो आवाम जीअं सोचे थो, दोस्तनि सां काफ़ी कचहरियूं मुलाक़ातूं थियूं, आम माण्हू खां बि जेको फीडबैक मिले थो त हिन दफ़े शाह साहिबु हाराए हाराए। हमज़ा मजमूई तौर ते दादू जी असां 2008 इलेक्शन जो ट्रेंड था ॾिसूं, जेको वोटनि जो डिफरेंस आहे नेशनल असेंबली ते मुख़्तलिफ़ हल्कनि ते मेयर खैरपनाथिन चाहे दादू वारो हुजे 80,000 50,000 जो प्रोपोर्शन आहे 53,000 जो आहे। तव्हां छा था सम्झो त इहो जेको पैटर्न आहे वोटनि जो इहो डिफरेंस घटिबो या इहो मार्जिन PP जा मुखालिफ़ जेके आहिनि उते हाणे कवर करण जी पोज़ीशन में आहिनि हिन सॼी सूरत हाल में, कीअं वञी सिनेरियो बीहंदो? जावेद जीअं मजमूई तरह सां इहो असांजे पढ़ियल लिखियल दोस्तनि में, पढ़ियल लिखियल हल्कनि में, सियासी हल्कनि में इहो बहस थींदो रहंदो आहे त साईं जेको सिंध जो माना साइलेंट वोट आहे उहो जेकॾहिं ॿाहिरि निकिरी अचे त हिकिड़ी वॾी तब्दीली अची सघे थी। मां सम्झां थो त इहो ख़्यालु ॾाढो सुठो आहे, पर हाणे प्रैक्टिकली उहो ख़्यालु मेच्योर थिए, छो त जेको ही पैटर्न असां ॾिसूं था पिया उन में थ्रू 2002 खां वठी करे ऑनवर्ड तव्हां ॾिसंदो सवाइ 2008 जे जेको मोहतरमा जी शहादत वारो दौर हुयो उन में जेको आहे सो हाईली वोट विया मथे, जज़्बात जी लहरी माण्हू 60+ में 80+ में बि नेशनल असेंबली ते वोट पिया, न त अदरवाइज़ 35 to 40% वोट कास्ट हो। त 60% वोट जेको आहे सो साइलेंट आहे ऐं उहो 60% वोट जेकॾहिं वाक़ई ॿाहिरि निकिरे थो त बिल्कुलु तब्दीली का अची सघे थी। ऐं सियासी धुरियूं उनखे कोशिशि कंदियूं त इन वोट खे कंहिं तरीक़े, छो त इलेक्शन पैटर्न असां वटि ईअं आहे त जेके वॾेरा आहिनि बोतार आहिनि उहे पंहिंजो ट्रांसपोर्ट प्रोवाइड कंदा आहिनि ऐं उन खां पोइ उन ते जेको माण्हू पहुचे। सिंध एजेंडा जी ॾाढी ॻाल्हि थी आहे, तव्हां छा था सम्झो त इन ते का कैंपेन थी आहे दादू ज़िले में या इग्नाइट थियो आहे जो साइलेंट वोटर जेको तव्हां असांजे क्लास जो माण्हू आहे जेको आम वोटनि पोलिंग वारे ॾींहं ते वञण जी तकलीफ़ घटि कंदो आहे, TV ते वेठो हूंदो, वेठो कुझु खाईंदो पीअंदो ऐं तबसरा कंदो ॾिसंदो, उहो मूव थी पोलिंग स्टेशन ताईं वेंदो ऐं वोट उन जेको असरु कंदो हिन सॼे में? मां सम्झां थो त हीअ सिंध एजेंडा ई आहे जेके असांजा सिंधी राइटर्स ऐं थिंकर्स आहिनि उन्हनि जेका मुसलसिल जदोजहद हलाई, उन में तव्हां ॾिठो थी कारे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु रोडनि रस्तनि ते आया, उन खां बेटनि जे हवाले सां जदोजहद कयूं। ऐं दादू में मां सम्झां थो त हींअर ताईं कोई 5,000 खां मथे पंफलेट जेके आहिनि उहे विराइजी चुका आहिनि आम माण्हुनि ताईं, आम ॻोठाणे ताईं।
आम पढ़ियल लिखियल माण्हू ताईं त वोट जेको आहे उहो तव्हां न पर हम सफ़र हिकिड़ो सवाल त पंहिंजी जाइ ते आहे न, सिंध एजेंडा या सिंध जे हिसे जो वोट जेको आहे उहो मुस्लिम लीग नवाज़ खे माण्हू छो ॾियनि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु? मिसाल जेकॾहिं इहा कावड़ बि आहे त ॿिए पासे नेशनलिस्ट जिन खे इहो हुजणु घुरिजे आहे मैदान ते, उहो त पंहिंजी कंहिं असली शिकिल में हुते मौजूदु न आहिनि जिन सॼी कैंपेन कई। तव्हां सम्झो था त उहो वेंदो ॾहें कावड़ में या रिज़ेंटमेंट में किथे? उहो ॾिसो त ईअं आहे त जेको आहे सो वोट वञी सघे थो, मतिलबु हाणे छो त ॿ दफ़ा कंहिं बि धुर खे इक़्तदार पाकिस्तान में मिसाल न रहियो आहे, उन जे करे आम माण्हू वटि हिकिड़ी इहा सोच बि मौजूदु आहे त भई गुज़िरियल दफ़े जेकॾहिं पीपल्स पार्टी इक़्तदार में इन अंदाज़ सां वञी सघे थो। गुज़िरियल पीपल्स पार्टी इक़्तदार में रही ॿोॾ आई, सॼी भींग थी वई, सामान जीअं सवेल मां तव्हांखे ॿुधायो त खणी लोड़े छॾियो पर माण्हुनि खे न ॾिनऊं। त इहे पासा जेके आहिनि यकीनी तौर ते पीपल्स पार्टी जा माण्हुनि वटि काउंट थींदा ऐं उन खे मथी लेवल ते जेका पॉलिटिक्स आहे उनजो बि रिफ्लेक्शन पवंदो त हाणे शायदि नथा अचनि इक़्तिदार में। डेफिनेटली, ऐं जेको आहे सो ई जीअं सिलसिलो अॻिते वधंदो ऐं शयूं ज़ाहिर थींदियूं वेंदियूं, वेझियूं थींदियूं वेंदियूं, त उहो ट्रेंड बि जेको आहे सो माण्हुनि जे साम्हूं हूंदो, माण्हू उन खे रखी पाण ॾिसंदासीं त चूंडनि वारे ॾींहुं 11 मई ते दादू जो आवाम रिवायत बरक़रार थो रखे या कंहिं ॿिए पासे हुननि जी जेका मोड़ थी आहे या हिकिड़ो नओं ट्रेंड सेट थो करे, इहो पाण खे ॾिसणो पवंदो ऐं 11 ते इंतज़ारु करिणो पवंदो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आयो ऐं दादू जी जेका पॉलिटिक्स आहे इलेक्शन जी उन ते तव्हां तबसरो कयो। नाज़रीन, असां अॼोके प्रोग्राम में दादू जी जेका चूंड पॉलिटिक्स आहे उन ते ॻाल्हि ॿोल कई। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे, असांखे इजाज़त ॾींदा। अला भाई।